नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त टिंडो गुलाम हैदर मां खबर ॾींदा। टिंडो गुलाम हैदर जे ॻोठ बंगल खां ज़ेंदपुर जो नौजवान इमाम शाहणी खे पीपलज़पārटी सपाफ जो ज़िले टिंडो मोहम्मद खान जो सीनियर नायब सदर चूंडियो वियो, जिते ॻोठ जे वॾेरे अमीर बख्श ज़ेंदपुर जी अॻवानी में ॻोठ बंगल खां ज़ेंदपुर में शानदार तकरीब कोठाई, जंहिं में तालका टिंडो गुलाम हैदर जे सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते मोहम्मद मूसा ज़ेंदपुर, सुजाद जतोई, नज़र मोहम्मद ज़ेंदपुर, मोहम्मद रफ़ीक ज़ेंदपुर समेत ॻोठाणनि अजरकुं जा तोहफ़ा ऐं गुलनि जा हार पाराया। इमाम शाहणी ॻाल्हाईंदे चयो त आऊं पीपलज़पārटी ज़िले टिंडो मोहम्मद खान जे सदर MPA सैयद एजाज शाह बुखारी ऐं MNA सैयद नवीद कमर ज़मान शाह ऐं खुरम करीम सूमरो समेत पीपलज़पārटी जे आला क़यादत जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां, जिन मूंखे एतमाद करे मूंखे पीपलज़पārटी सपाफ ज़िले जो सीनियर नायब सदर मुंतखब कयो आहे। हमेशा ज़िले जी आवाम सां हर दुख सुख में गॾु रहंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।